फेसबुक अकाउंट हैक थियनि पिया। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कहिड़ा हाल आहिनि? मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़दार। तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध, कश्मीर खां कराची ताईं। दोस्तो, काफ़ी तव्हां जेको आहिनि फेसबुक ते अॼुकल्ह ॾिसो पिया हिकिड़ा मज़हबी पोस्टर्स हलनि पिया, मज़हबी शयुनि ते हिकिड़ी गोड़ हले पई फेसबुक ते, त फेसबुक जा अकाउंट हैक थियनि पिया। अदा फेसबुक जा अकाउंट हैक कोन पिया थियनि, तव्हांजे दिमाग़ तव्हांजो जेको आहे उहो हैक थिए पियो। तव्हां पंहिंजे पाण खे हैक थियण खां बचायो। इंसान ज़ात जेके आहिनि उहे हैक थियनि पिया। फेसबुक अकाउंट कॾहिं बि हैक न आहिनि थींदा। दोस्तो, तव्हां मूंखे सुञाणींदा हूंदव, तक़रीबन 7 खां 8 सालनि खां मां जेको आहे फेसबुक ते कमु कयां पियो। अलहमदुल्ला 5 लख फॉलोअर्स जेके आहिनि मां फेसबुक ते कया आहिनि। सो अॼु ताईं मूंसां अहिड़ो को बि सीन न थियो आहे जेको माना फेसबुक मुंहिंजो को हैक थियो हुजे, या को अहिड़ो सीन या का अहिड़ी का ॻाल्हि थी हुजे। तव्हांखे अॼु मां 5 स्टेप ॿुधाईंदुमि फेसबुक जा, उहे तव्हां अॼु कयो, ऐं कुझु मालूमात बि तव्हांखे ॾींदुसि, उहे तव्हां कयो। ऐं अॼु खां पोइ तव्हांजी काई बि फेसबुक अकाउंट न हैक त थींदा न आहिनि। पहिरीं ॻाल्हि बसि इहे आहिनि, कुझु सेटिंग आहिनि जेको हो दिमाग़ी जेके सेटिंग उहे तव्हांखे करणा पवंदा। पहिरीं ॻाल्हि तव्हांजी फेसबुक जी पहिरीं सेटिंग तव्हांखे ॿुधायां। अगरि तव्हांजे पहिरीं फेसबुक जी सेटिंग 2 स्टेप वेरिफिकेशन न लॻियल आहे त तव्हां उनखे लाज़मी हणो, ठीकु आहे। काफ़ी दोस्तनि खे 2 स्टेप जी ख़बर ई न आहे त 2 स्टेप थींदी छा आहे, सम्झो भा। ॿी ॻाल्हि जेकी इहा आहे त जेकी दिमाग़ी हिकिड़ी हैकिंग वारो जेको उहो आहे तव्हांजो हीउ मोबाइल जॾहिं तव्हां मूंखे ॾींदव, या हीउ जॾहिं मोबाइल तव्हां मुंहिंजो रखी वेंदव, त पोइ मां पासवर्ड कढण में मूंखे टाइम लॻंदो वधि में वधि 1 खां 2 मिंट। तव्हांजे मोबाइल मां पासवर्ड कढी वेंदुसि। सो मेन शइ इहा आहे त तव्हां पंहिंजे मोबाइल या पंहिंजे फेसबुक ID खे तव्हां जेको आहे माना सिक्योर करणु चाहियो था, त पंहिंजी जेकी हीअ मोबाइल आहे उहा तव्हां कंहिंखे बि ॾियो न, बिल्कुलु बि न। अगरि भरोसे वारो तव्हां जेको आहे त तव्हां उनखे ॾेई सघो था। इहे 2 जेके आहिनि मेन हैकिंग जा सिस्टम अथव। या 2 स्टेप न आहे लॻियल, 2 स्टेप अगरि न बि लॻियल हुजे पोइ बि अकाउंट फेसबुक जो हैक न थी सघंदो। अगरि तव्हांखे एतिरो बि हो आहे त तव्हां पंहिंजे फेसबुक खे 2 स्टेप हणी छॾियो। ॿी जेकी मेन जेकी हैकिंग जो राज़ जेके असां ॾिसूं पिया अॼुकल्ह, साईं मुंहिंजो अकाउंट हैक थी वियो, साईं मुंहिंजो पासवर्ड, अदा मां तव्हांखे चैलेंज ॾियां थो, तव्हां मुंहिंजे फेसबुक अकाउंट खे जेको आहे हैक करे ॾेखारियो। भाउ मिठा, हैकर कॾहिं बि आम माण्हू जी फेसबुक खे छो आख़िर हैक कंदो? पहिरीं ॻाल्हि त एॾी सिक्योरिटी मार्क ज़करबर्ग जी फेसबुक हिकिड़ो इदारो आहे, मेटा हिकिड़ो इदारो आहे। ईअं न आहे त हिकिड़ो आम माण्हू जेको अचे बसि फेसबुक पासवर्ड खे जेको आहे उहो हैक करे ऐं भई पंहिंजे मोबाइल में हलाए। एतिरो सवलो न आहे भाउ जेको आहे ॿिए कंहिं मोबाइल में फेसबुक जो ID हलाइणु। सो फेसबुक जी ID हाणे पासवर्ड निकिरी वियो, चलो मां मोबाइल बि तव्हां मूंखे ॾिनो, मां पासवर्ड त कढे वियुमि। अगरि तव्हां वटि 2 स्टेप लॻियल आहे त पोइ बि तव्हां वटि हिकिड़ी मैसेज ईंदी, मैसेज न त तव्हां वटि कॉल ईंदी त तव्हां फ़लाणे विंडो में या फ़लाणे मोबाइल एंड्रॉयड में हे ID खुलणु चाहे थो, इहो तव्हांजो पंहिंजो आहे या तव्हांजो पंहिंजो न आहे। येस या नो जो ऑप्शन ज़रूरु ईंदो आहे। तव्हां दोस्तनि अची पोस्टूं रखणु शुरू कयूं, साईं सुभाणे को मज़हबी पोस्ट लॻी वञे। हाणे 2 स्टेप तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां, अञा 3 मुंहिंजा स्टेप रहंदा अथव, उन ते अमल कजो लाज़मी। हैकिंग, माइंड हैकिंग जंहिंखे चवंदा आहिनि। सो पोइ दोस्तनि शुरू कयूं पोस्टां, साईं असांजी ID हैक थी वई, असां हे थी वियासीं, असां हो थी वियासीं। त अहिड़ो को बि सीन न आहे भाउ मिठा। अकाउंट कॾहिं बि हैक कोन थींदा, फेसबुक अकाउंट कॾहिं बि हैक कोन थींदा आहिनि। पंहिंजे माइंड खे सेट कयो, पंहिंजे दिमाग़ खे सेट कयो, अकाउंट्स हैक न थींदा आहिनि, मां गारंटी सां चवां थो, ठीकु आहे। त पहिरीं ॻाल्हि 2 स्टेप वेरिफिकेशन। ॿी ॻाल्हि त पंहिंजी मोबाइल खे सिक्योर कयो, मोबाइल कंहिंखे ॾियो न। मोबाइल ॾींदो 2 मिंटनि में मां तव्हांजे ईमेल जा पासवर्ड, तव्हांजे फेसबुक जा पासवर्ड, तव्हांजी सॼी मोबाइल जी डेटा मां तव्हांजी कलेक्ट करे सघां थो। त पंहिंजी मोबाइल खे सिक्योर कयो। टी ॻाल्हि आहे मेन जेकी हैकिंग, उहा आहे तव्हांजी हमशिकिल ID ठाहियां, तव्हांजे हमशिकिल नाले सां मां जेको आहे उहा तस्वीर प्रोफाइल रखां। अॼुकल्ह तव्हां इहो पहिरें ट्रेंड हुयो, हे जेको हाणे मज़हबी इंतिशार खां पहिरें कुझु ट्रेंड तव्हां ॾे बि मैसेजिस आया हूंदा, सेम प्रोफाइल, सेम तस्वीर, सेम ID जो नालो। अदा मां फ़लाणो ॻाल्हायां थो, तारिक तुंहिंजो मां दोस्त आहियां, फ़लाणे जाइ खां ॻाल्हायां थो, मूंखे हेतिरा पैसा खपनि। मां यार तुंहिंजो पंहिंजो आहे न, मां फ़लाणे मुल्क में रहां थो, मोटी ईंदुसि, तोखे पैसा पंहिंजा वापसि करे ॾींदुसि।
टी हैकिंग जो सिस्टम इहा था थिए। हाणे हिन खां कीअं बचिजे, इन खां इहो बचिजे त तव्हां वटि ॾिसो पहिरें पंहिंजे दोस्त जी ID जी रिक्वेस्ट पहुतल आहे, तव्हां वटि उहो एक्सेप्ट थियल आहे। अगरि नए नाले सां तव्हांजे दोस्त जे नाले सां, जीअं हाणे मुंहिंजो दोस्त ज़फ़र भुट्टो अमेरिका रहंदो आहे, कई मरतबा उन जे नाले सां मूं वटि रिक्वेस्ट आया आहिनि, व्हाट्सअप मैसेजिस आया आहिनि अमेरिका जे नंबर सां। हालांकि त यार मां तुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजे फैमिली में जेको आहे पाकिस्तान में हे मसइलो थियो आहे, 40,000 मोकल, 30,000 मोकल। हिते हैकिंग इहा चइजे, इहा हैकिंग आहे, इहा मेन जेकी माइंड हैकिंग जंहिंखे चइजे। त दोस्त जेके हिकिड़ा अहिड़ा बि हूंदा आहिनि जज़्बाती, अबा जाइज़ कैश मां ईअं टिप करे उन्हनि ॾे मोकिले छॾींदा आहिनि पैसा। त हिन शइ खां तव्हांखे बचण जी ज़रूरत आहे। हीअ मुंहिंजी टीं स्टेप आहे, गौर सां ॿुधिजो हिन वीडियो खे, ऐं वीडियो खे ज़रूरु शेयर बि कयो। जेको हीउ मज़हबी हिकिड़ो इंतिशार फैलियल आहे, मज़हबी सिस्टम फैलियल आहे। वला आलम त हाणे जेको कुंभार साहब वारो जेको मसइलो आहे, उन में जेसि ताईं असांजे माइंड में हिकिड़ी शयूं आहिनि, वला आलम हाणे हिन शइ ते बहस पाण नथा कयूं त हीउ छा थी वियो, कीअं सिस्टम थी वियो। बहरहाल हिन खे हिकिड़े साइड ते फ़िलहालु रखूं था। त दोस्त जे ज़फ़र भुट्टे मैसेज आयो, यार मूंखे 40,000 घुरिजनि, जल्दी में मूंखे मोकल जाइज़ कैश में, मां पाकिस्तान ईंदुसि ऐं तोखे वापसि कंदुसि। इहा माइंड हैकिंग चइजे, फेसबुक हैकिंग न, माइंड हैकिंग आहे इहा। सो मैसेजिस कंदा आहिनि, अहिड़ा मैसेजिस तव्हांखे कंदा मिठा मिठा, जीअं त माना तव्हां सम्झो त यार मुंहिंजो दोस्त थो मूंसां ॻाल्हाए। त हितां बचण लाइ तव्हांखे स्क्रीनशॉट उन जो वठिणो आहे। स्क्रीनशॉट वठी डायरेक्ट तव्हां उन मालिक खां पहिरियां पुछा कयो। अॼुकल्ह फ़ोन नंबर आहिनि, मैसेजिस आहिनि, पुछा कयो दादा हे पैसा तव्हांखे वाक़ई ज़रूरत आहिनि, तव्हां पाण आहियो, तव्हांजी फेक ID त काई न ठाही आहे। हाणे इहा फेक ID, फेक जेको मेन तस्वीर आहे उहो हणी सघूं था, उहो ठाहे सघूं था। ऐं हा, इहो बि थी सघे थो त ॾिसण वारा जेके दोस्त आहियो, त पहिरें उन ID खे इहो ज़रूरु ॾिसो त फ़लाणो छा तारिक इहो पाण पोस्टूं थो करे, या तारिक जे नाले सां, ID जे नाले सां ॿी का ID त फेक न आहे ठहियल, या मज़हबी पोस्टूं थो करे, या का अहिड़ी शइ थो करे। इहो तव्हांखे ऑडियंस खे ॾिसणु लाज़मी आहे। जज़्बात में न अची वञो। ॾिसो जज़्बात इंसान खे पोइ अलाए किथे खां किथे पुॼाए थी छॾे। सो इहा शइ तव्हांखे पहिरें खां पहिरें इहे शयूं ॾिसणियूं पवंदियूं। ॿी ॻाल्हि त फेक ID खे कीअं पकड़िजे। मुंहिंजी रियल ID आहे, मां सालनि खां हलायां थो पियो, त मुंहिंजे रियल ID ते ज़रूरु 10,000 फॉलोअर्स मुंहिंजा वधिया हूंदा, ज़रूरु 5,000 फॉलोअर्स वधिया हूंदा। जेकी नई ID ठहियल हूंदी, उहो तव्हां उन जा फॉलोअर्स ज़रूरु चेक कयो त हू नवनि माण्हुनि खे रिक्वेस्ट मोकिलियल हूंदो, उन जा फॉलोअर्स के चंद हूंदा, ऐं हू मज़हबी इंतिशार फैलाईंदो हूंदो। इहे कुझु जेके माइंड हैकिंग आहिनि, माइंड स्टेप्स आहिनि, इन्हनि खे तव्हां गौर सां ॾिसो, ॿुधो, जाचियो। उन खां पोइ वरी जेको आहे उन ते तव्हां इल्ज़ाम बि लॻायो अॻिले माण्हू ते, या को बि माण्हू हिकिड़ो मज़हबी इंतिशार नथो फैलाए सघे। भाउ नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु वॾी हस्ती आहिनि, हुननि जे बारे में करणु सोचणु त परे जी ॻाल्हि आहे, करणु त परे जी ॻाल्हि आहे, माण्हू हिकिड़ो माइंड में बि नथो सोचे सघे। बहरहाल हिकिड़ो मज़हबी इहो सिस्टम आहे, उनखे हाणे चौथे स्टेप ते अचूं था। चौथों मुंहिंजो इहो स्टेप आहे माइंड हैकिंग, जेको AI आर्टिफिशियल जेको अॼुकल्ह दौरु हले थो, हले बि अथो, अञा वधीक सिस्टम अचण वारा आहिनि। ठीकु आहे न। हीअ अगरि नंढनि ॻाल्हियुनि ते जेको आहे न, हीअ मज़हबी इंतिशार फैलिजनि था, नंढनि ॻाल्हियुनि ते हिकिड़ा मुक़ाबला ॼणाए माण्हू मारिया था वञनि। थी सघे थो हुन पंहिंजे ID तां पोस्ट बि कया हुजनि, हुन ॿुधण में अचे थो त हू हिकिड़ो दिमाग़ी हुनजो तवाज़ुन ख़राबु आहे, मां उन ते नथो ॻाल्हायां। AI आर्टिफिशियल हिकु अहिड़ी जदीद दौर में असां अची विया आहियूं, जो मुंहिंजी तस्वीर हूंदी, मां पाण हूंदुसि, ऐं अगरि मां पेड कयां हिकिड़नि वेबसाइटनि ते, त मुंहिंजो आवाज़ु जेको हीअ मां ॻाल्हायां थो, उहो बि मुंहिंजो सेम अची वेंदो दोस्तो, सेम अची वेंदो। माना तव्हांखे इन शइ जी ॼाण ई न हूंदी त बाबा तारिक पाण थो ॻाल्हाए, या ही AI आर्टिफिशियल तव्हां जेको आहे एडिट थियल आहे। हिकिड़ा अहिड़ा पेड वेबसाइट आहिनि, जंहिं तां तव्हां पेड कंदा उन वेबसाइट खे, त मुंहिंजो आवाज़ु जीअं मां ॻाल्हायां थो पियो, त मुंहिंजे आवाज़ सां फेसबुक ते वीडियोज़ अपलोड थियल आहिनि, व्लॉग अपलोड थियल आहिनि। उहा वीडियो सिर्फ़ु हिकिड़ी खणी करे उन वेबसाइट में हणंदव, उन खां पोइ हू सेम आवाज़ु जेको आहे न मुंहिंजो ॻाल्हाइणु शुरू करे छॾींदो, सेम। माना उन खे थोरी वॉइस ॾियणी आहे पाण खे। हाणे सम्झी विया हूंदो, हीअ आहे माइंड हैकिंग, AI आर्टिफिशियल। अगरि जे इहा दौर रही ऐं ईअं सिस्टम हलियो, त पोइ हीउ हिकिड़ो मोह आहे, ईअं खोड़ मरंदा। पोइ हिकिड़ो सिस्टम, हिकिड़ो मज़हबी इंतिशार फैलिबो, पोइ हिकिड़ो
हो कीअं चवंदा आहिनि त ईंदड़ वक़्त में को इहे जंग जेके थींदा उहे हिननि बंदूकूं लड़ाका जहाज़नि सां कोन थींदा, इहा आर्टिफिशियल हिननि जदीद दौर सां थींदा ऐं इन सां ई हिकिड़ो मुल्क तबाह थींदा। सो चवण जो मुंहिंजो मक़सदु इहा त हिन खां बचण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि त हिननि खे बचण जे लाइ पंहिंजे अकाउंट खे सिक्योर कयो, पंहिंजे शयुनि खे सिक्योर कयो, पंहिंजो मोबाइल कंहिंखे न ॾियो, पंहिंजी डेटा बचायो। या हाणे आहे पंजो स्टेप, इहे 4 त थी विया, हाणे पंजो मेन स्टेप इहा माइंड में पंहिंजे में रखी छॾियो। अॼुकल्ह नेट बंदि थिए पई, नेट बंदि थिए थी, असां VPN अपलोड था करे छॾियूं या अहिड़ा एप्लीकेशन जेके आहिनि उहे असां डाउनलोड कंदा आहियूं पंहिंजे फ़ोन में, जेके उहे रजिस्टर्ड न हूंदा आहिनि, जेके प्ले स्टोर जा न हूंदा आहिनि। प्ले स्टोर काई बि ऐप रजिस्टर्ड कंदो आहे उनखां पहिरियों सॼी मवाद उन खां वठंदो आहे, सॼी मालूमात वठंदो आहे, तूं आहीं छा, तूं छा आहीं, तुंहिंजो ऐप जो मक़सदु छा आहे। या विच में जेके कुझु ऐप हलिया पिया लोन जे हवाले सां त भाउ एतिरो तव्हांखे लोन ॾींदासीं, असां तव्हांखे एतिरियूं शयूं ॾींदासीं, त उहे लोन वारियूं शयूं बि ऐप प्ले स्टोर कोन वरितियूं हुयूं। तव्हां ॾिसी सघो था, चेक करे सघो था, प्ले स्टोर उहे लोन वारियूं शयूं बि कोन वरितियूं हुयूं। त बाबा हिन लोन में थी सघे त पॉसिबल हुजे त तव्हां आवाम सां फ्रॉड कंदा हुजो। सो उहे वरी माण्हू छा करनि पिया, गूगल मां वञनि पिया, गूगल मां डाउनलोड करे उन्हनि खां लोन वठनि पिया। हू हिकिड़ो व्याज जो सिस्टम आहे, हिकिड़ो सॼो सिधो सो हिकिड़ो व्याज आहे। सो उन्हनि मां बि माण्हू मुतफ़िक़ हुया त बाबा हे 2-3 रुपया लोन मिलंदा, उन मां असां फ़ाइदो वठंदासीं। सो अहिड़ा जेके एप्लीकेशन कुझु निकिरी विया आहिनि, उनमें VPN बि शुमारु आहिनि, उनमें ॿिया खोड़ सारा एप्लीकेशन आहिनि जेके तव्हांजे डेटा सॼे खे कलेक्ट करे हू पाण ताईं पुॼाइनि था। उनखां पोइ हैकिंग जो सिस्टम शुरू थिए थो। हाणे हिननि एप्लीकेशन खां बचण जो छा हल आहे त प्ले स्टोर खां जेकी शइ पंहिंजो डाउनलोड तव्हांजी ऐप थियल हूंदी त हू अपडेट पई थींदी। जेकी गूगल मां तव्हांजो डाउनलोड थियल हूंदो ऐप त हू कॾहिं बि अपडेट कोन थींदी। वरी अपडेट जॾहिं तव्हां उनखे कंदव, प्ले स्टोर में वठी ईंदो, हू तव्हांखे उन टाइम एरर ईंदो, चवंदो हीउ बाबा मूं वटि मवाद आहे ई कोन, प्ले स्टोर तव्हांखे उन टाइम जवाबु ॾींदी। सो इन शइ खां बि तव्हांखे वधि खां वधि पंजो स्टेप इहा आहे त बचणु घुरिजे। जेकी ऐप पाण जेके माना ऐप काराइता ई न आहिनि उहे असां डाउनलोड करे उन मां नुक़सानु हासिलु कयूं था। सो हीअ 5 स्टेप हुया ऐं उमेद त तव्हांखे हीअ जेको अॼु जो वीडियो आहे तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। हाणे इनशाला अहिड़ा सुठा वीडियोज़ जेके आहिनि मालूमाती मां अपलोड कंदो रहंदुसि। ऐं जेकी हीअ इंतिशार हिकिड़ी फैलियल आहे, साईं मुंहिंजी ID तां हे शइ अपलोड थी त मां इहो ज़िम्मेवारु न हूंदुसि। अगरि जे पासवर्ड मुंहिंजे हथ में अची वेंदो न त पहिरीं इहा मां पोस्ट डिलीट तोखां अची, तुंहिंजे ID में अची काई बि पोस्ट डिलीट बि करे सघां थो। पासवर्ड मूं वटि हूंदो, हर शइ मूं वटि हूंदो, ठीकु आहे। पोइ मां इहा पोस्ट अचण सां इहा पहिरीं तुंहिंजी डिलीट कंदुसि। मां हिकु एग्ज़ाम्पल आहे, मिसाल आहे, वठो त हिन पोस्टनि सां कुझु कोन थींदो। पंहिंजे अकाउंट, पंहिंजे शयुनि खे तव्हां सिक्योर कयो। सिक्योर जॾहिं तव्हांजी शइ हूंदी, मां पंहिंजी ID आहे, मां तव्हांखे पंहिंजी ID जी चैलेंज ॾियां थो। तव्हांखे चैलेंज आहे मुंहिंजी ID खे तव्हां हैक करे ॾियो। मुंहिंजा पेजिस आहिनि 5-5, 4-4 लख जा, मुंहिंजो लखनि जा पेजिस आहिनि, मुंहिंजा मोनिटाइज़ थियल आहिनि सभु। तव्हां हैक कयो, इहे तव्हांखे शयूं पुॼियूं, तव्हां वञी जेको हलायो बि सही। मां तव्हांखे इहो न चवंदो त तव्हां मुंहिंजी ID हैक अथई। हा, 6वीं बि हिकिड़ी स्टेप अथव जेकी आख़िर में तव्हांखे ॿुधाए छॾियां। कुझु मैसेंजर ते कुझु मैसेजिस ईंदा आहिनि त हे फेसबुक खे हितां लॉगिन कर, तोखे एतिरा $, मिलंदा, तूं हिन में हे पासवर्ड हण, तोखे एतिरा $, मिलंदा। कुझु दोस्त उन में बि झांसे में अची करे पोइ उतां हू लॉगिन कंदा आहिनि। उनखां पोइ वरी जेकी पासवर्ड ऐं यूज़र नेम हूंदा आहिनि उहे डायरेक्ट, मिसाल जे मां तव्हांखे लिंक एग्ज़ाम्पल मोकिलियां थो, उहे लिंक ते पासवर्ड ऐं यूज़र नेम तव्हांजा डायरेक्ट अची वेंदा। पोइ थींदो आहे हैकिंग जो माना सिस्टम शुरूआति। पोइ जॾहिं पासवर्ड ऐं यूज़र नेम तव्हांजा रियल अची वेंदा, पोइ मां हणी पोइ आख़िर हिकु मिसाल तव्हांजी ID खोले सघां थो। उहो बि अगरि 2 स्टेप न लॻल हूंदो, अगरि लॻल हूंदो त पोइ बि उनखे चैलेंज आहे, हू कॾहिं बि कोन खोले सघे थो। ऐं हा, 7वीं ॻाल्हि बि इहा थोरी ज़हन में हुजे, IT जा इहे कुझु आहिनि सिस्टम। त अकाउंट जेको फेसबुक जो तव्हां ठाहियो त उन में अचण सां पहिरियों त 2 स्टेप हणो। 2 स्टेप हणण खां पोइ वरी उनखे कुझु साल हलायो। रोज़ु नवां अकाउंट ठाहींदव न, हू ओल्ड जेसि ताईं न थींदो, फेसबुक एल्गोरिदम उनखे पकड़ींदो कोन, तेसि ताईं तव्हांजी ID ईअं सम्झो त सिक्योर न आहे। कुझु सालनि जूं आइडियूं आहिनि, पुराणियूं आइडियूं आहिनि, 10 साल, 15 साल, हू हिकिड़ा सिक्योर आहिनि।
फेसबुक खे ख़बर आहे त हीउ पाण मालिक हलाए थो, फेसबुक खे ख़बर आहे त हीअ आईडी पंहिंजे पाण ही प्रोफाइल ही वीडियोज़ ही फ़ोटोज़ हिन मालिक जा पंहिंजा आहिनि, पोइ उन्हनि खे फेसबुक बि सिक्योर करे छॾींदो आहे। सो टू स्टेप लाज़मी हणो, ठीकु आहे। ही कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। मज़हबी इंतिशार में ही जेके हिकिड़ो स्टाम्प पेपर फिरे पियो साईं, इहे जहलप वारियूं शयूं आहिनि बाबा। आर्टिफिशियल जो दौरु आहे, AI जो दौरु आहे, तव्हां AI जे हिकिड़े दौर में तव्हां घुमो था पिया। कोई बि चाहींदो माना तव्हां हिकिड़ी जेकी स्टाम्प पेपर अपलोड कयो था त माना तौबा माज़अल्लाह असां नथा चई सघूं, माना तव्हां ते वरी शक कयूं त माना तव्हां बि अहिड़ियूं पोस्टूं या तव्हांजे ID में कीअं उहे पोस्टूं लॻी सघनि थियूं। यार ख़ुदा ख़ुदा कयो, नबी साईं जे बारे में करणु त परे जी ॻाल्हि आहे, उहो असांजो रहमतुल आलमीन आहे, असां सोचे तसवर बि नथा करे सघूं। हिकु ज़री बराबरि तसवर हूंदो आहे उहो बि नथा करे सघूं, कोई बि हुजे। बहरहाल हीअ अॼु जो वीडियो तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त ऐं सलाम सिंध यूट्यूब चैनल फेसबुक पेज खे ज़रूरु लाइक फॉलो करे छॾींदा। अलाह हाफ़िज़, ख़ुशि हुजो, वॾी महिरबानी।